खैरियत सां रईस गनी दालपुर मुसा गडा है जमा दे कहीं पे ताकि आपके पिक्सल खराब ना हो, बार-बार कैमरे हिलाते हो वो पिक्सल खराब होते हैं। कितना मानू ता पानी और इनको पब्लिक पे व्यू रखिएगा। अगर आपने प्रोग्राम के दौरान अपने ऊपर व्यू किया, आपको जूम से रिमूव कर दिया जाएगा। योम तासीस जो अठों जाओ जो प्रोग्राम है जिले मटियारी में, मटियारी जो असा जो सदर है साईं अमीर शाह हाशिमी जी सदारत में इतल को हाला सैदाबाद मटियारी तकरीबन सजो जिलो कारकुन हमदर्द दोस्त हिते ॾिसो त हज़ारनि जी तादाद में ये ता ॾिठो आहे पंडाल भरियो पियो आहे। अञा टाइम बि कोन थियो आहे त हिकिड़ी जोश खरोश माण्हुनि में पीपल्स पार्टी जे लाइ हमेशह ई असांजे जहिड़ो जूनियर स्पीकर भी चल रहे हैं क्या? फाउंडेशन ते असांजो जहिड़ो जूनियर स्पीकर चल रहे हैं, सघूं था बर्थडे बि चई सघूं था जहिड़ी स्पीकर चल रहे बड़े वाले आहे सो कारकुननि वॾो जोश ऐं खरोश आहे। पीपल्स पार्टी हम कब चलेंगे प्रोग्राम के बाद कयो आहे इंशाल्लाह कमिंग सून हींअर बि जेके इलेक्शनूं थींदियूं फ्यूचर में उन्हनि में क्लीन स्वीप कंदी ऐं ॾाढो बहितरीन पीपल्स पार्टी सां माण्हुनि हिते मटियारी ज़िले वारनि निभायो आहे जो तव्हां जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे। आसिम दो प्रोफाइल वाले व्यू आ रहे हैं नीचे, वो मिशन आहे जज्बो आसिम नीचे दो एक जैसी प्रोफाइल के दो विंडो आ रही है। जारी सारी खणी वेंदा सबसे लास्ट रॉ में देख भुट्टे जूं बिलावल साहब जो मिशन उनखे सेक ते खणी वेंदा टाइल जरूर गनी ते हिकड़ो नंढो सवाल ज़ाहिर है पार्टी में इख्तिलाफ राय माण्हू रखंदा हूंदा लेकिन नाराज़ कारकुन आहिनि या जेके हिते मौजूद न आहिनि या कोन आहिनि त उन्हनि लाइ को आगे से हट बाहे जो उन्हनि खे मनायो वञे सर सही नाराज मूंखे कान्हे ख़बर त को हुजे आऊं सम्झां थो सभु हिकिड़े प्लेटफॉर्म ते एक परचम के पूरे आयात से बात नहीं करी। बाक़ी थोरी घणी जेको आहे कंहिं में शिकवा शिकायत हूंदी कमनि कारनि जे हवाले सां उहो बि इंशाल्लाह ताला असांजो ज़िलो सदर नओं आयो आहे उहो सभिनि खे गॾु खणी हलंदो ऐं कोशिशि कंदासीं सभिनि खे गॾु सॾु खणी हलंदो साईं ऐं अलाह ख़ैर कंदो। मटियारी ज़िले में का बि अहिड़ी ग्रुप बंदी धड़ा बंदी मूंखे त नज़र कान थी अचे ऐं नाराज़ जेके दोस्त हूंदो बि उनखे परचाईंदासीं ऐं हिकिड़े परचम जे हेठि सभु गॾु आहियूं। महिरबानी थैंक यू सर।